या अल्लाह ओ मुझा करीम रब मोहम्मद आले मोहम्मद जो वास्तो थी ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैब मो मदद फरमा फ़लस्तीन जी मदद फरमा ओ मौला इसराइल दुश्मन के निस्तो नाबूद बना मुझा रब असांजे जमात जे निगरान साईं अरबाब अली मेतलो साईं जे घर में तुझे महबूब जी लख सलवात पढ़ी थसे फ़कीर अरबाब साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेलो लिखण क़बूल फरमा फ़कीर साईं जे बचड़नि के पुट न्याणनि के फ़कीर साईं जे जेके सवाब अलियुनि जे नंढड़ी न्याणी के सेहत अता फरमा साईं जंहिं जे लाइ बि दुआ जे लाइ चयो उन्हनि जो बेड़ो तार ओ मौला जेके अस्पताल में आया अथनि उन्हनि जी मदद फरमा फ़कीर अरबाब अली साईं जो कॾहिं ज़िंदगी में मौला रोज़ी तंग न थिए न जी ग़ैब मो ज़ाहिरी मदद फरमा साईं गुलज़ार फुलपोटो साईं जा अल्लाह यार साईं जा बच्चा घर आबाद फरमा बाबा हाजी साईं बाबा हाजी अल्लाह वधायो भंड साईं के साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमा साईं साबिर हुसैन पढ़ियो साईं बाबा के सेहत ऐं वॾी खिज़री ऐं साईं जे बचड़नि के खिज़री हयाती अता फरमा अली नवाज़ पढ़ियो साईं जा बच्चा घर आबाद फरमा साईं दीदार अहमद सियाल साईं के मोहम्मद बिलावल सियाल साईं के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा जुमिले अॼु असां सभिनी जो बेड़ो तार अल्लाह सां सभिनी जो बेड़ो तार या अल्लाह जन ते गुरबतूं उन्हनि जो गुरबतूं दूर फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान इराक़ में शाम में फ़लस्तीन में घर घर में लख दुरूद पाक जूं महफ़िलूं थियनि या दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर